ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قد جاءكم من الله نور وكتاب مبين صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझे प्यारा दोस्तों सबका अव्वल हिना मजलिस जे मेज़बानन के आशिकाने रसूल नौजवानन के खुसूसन मलाह बिरादरी के लख बार मुबारक पेश कया तो हिन मलाह चौक ते हर साल मदीने वाले मीर जे आमद जे खुशी में तवा जश्न मल्हाईंदा आहियो तवा मदीने वाले मीर जी सिफत ऐं सलाह ॿुधण जे लाइ वॾो इहतमाम कंदा आहियो अल्लाह इन जो तव्हांखे दुनिया आख़िरत में बदिलो अता फरमाए छो त मदीने वारो साईं अल्लाह जो महबूब चो अल्लाह जो रब जे महबूब जे अचण ते जेको खुश थींदो आहे को एहतमाम कंदो आहे त अल्लाह बि उन सां खुश थींदो अल्लाह जे पाक कुरान मां जेका आयत सगोरी तव्हां जे साम्हूं तिलावत कई इन आयत में अल्लाह मदीने वाले मीर जी आमद जो जिक्र फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि तहकीक तव्हां वटि अची वियो आहे अल्लाह वटां नूर व किताब मुबीन हिकड़ो नूर ऐं ॿियो रोशन किताब ए ईमान वारो ए मञण वारो तव्हां ॾे अल्लाह वटां नूर आयो ऐं मुफ़स्सिरन लिखियो आहे त हिते नूर मुंहिंजा मुराद मदीने वारो साईं किताब मुबीन मुझा मुराद कुरान मजीद फुरकान हमीद इन बिन शयुन जो हिन उम्मत के मिलण अल्लाह जो अजीम एहसान रब जेतिरियूं भी नेमतूं
इनाम एहसान पंहिंजे पाणनि जे मथां कया आहिनि उन्हनि सभिनी एहसान में थोरनि खां वॾो एहसान इहो आहे जो असांखे क़ुरान मिलियो ऐं साहिब क़ुरान मोहम्मद करीम हिकिड़ा ॻाल्हायो था हिकिड़ा चुप साल में हिकिड़ो भेरो तो मला चौक ते अचा सो ये हाणे ॻाल्हि हलंदी कोन थोरो तवज्जो चाहींदुसि सिंधियुनि खे हाज़िर करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो त मां पंहिंजे यार जो शान ॿुधायां तव्हां में जेतिरो ज़ौक़ हूंदो न हिन पहोड़ खां फोन वठो जेतिरो तव्हां में ॿुधण जो ज़ौक़ हूंदो तवज्जो हूंदो ख़्याल हूंदो त ॿुधाइण वारे खे बि मज़ो ईंदो ऐं तव्हांजे तवज्जो सां तव्हांजे मथां अल्लाह जे रहमतुनि जो नुज़ूल नथा सलात पढ़ो नथा सुभान अल्लाह चओ इहे त किसो कोन हलंदो न सभई गॾिजी चओ सल्लल्लाहु अलैहि या अञा मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हिकिड़ो मौलवी तकरीर पियो करे नेट ते हाणे सभु कोविड थो ॿुधे न चए पियो त तव्हां चओ था नबी जो अचणु थोरो आहे एहसान आहे ॿिया बि नबी खोड़ आया नबी आयो पैगाम पहुचाए हलियो बसि मुझे ये कोने तो गाल समझी ना है हूँ नबी आया मोजज़ा खणी आया मोहम्मद मोजज़ो बढ़ी आयो हूँ नबी रब दा एहसान थोड़ा उठाइण आया मुझो नबी खुद थोरो बढ़ी आयो एहसान बढ़ी को जिले जो नबी को तालके जो नबी को सूबे जो नबी पर मुझो दिल पर मोहम्मद सारी धरती वारन जो नबी आसमान वारन जो नबी नबीन जो नबी रसूलन जो नबी मलाइकन जो नबी अल्लाह जो नबी इमाम तबरानी रिवायत आंदी हजरत यहया बिन मुर्रा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे हबीबन फरमायो मा मिन शैइन इल्ला यअलमु अन्नी रसूलुल्लाह हिन कायनात जे अंदर जमीन हुजे या आसमान अजरा में फलकी हुजन सिज चंद्र सयारा सितारा या धरती ते मौजूद वण टिण बूटा जिन इंसान हजर शजर पखी पखण जानवर चौपाया नबातात जमादात हैवानात हर शय मुखे सुनाने थी तमा अल्लाह जो हबीब मुल्लो हिकिड़ो पुट वठी आयो सही है मुझे कहे न तो जंजीर बधा पिया हुजनि हुजे हो मुल्लो समझो था सही का दुआ करो ॿुधो तुम दिल पर सही की दुआ लगंदी आहे महिरबानी कयो का दुआ जो छोरो मुझे चयो नथो मञे मुझे मास्तवा चवंदायो त नबी खे पाण जहिड़ो सम्झंदायो अरे तुझो पुट बि तोखे नथो सुञाणे तुझो पुट बि तुंहिंजो चयो नथो मञे पर मुंहिंजो मोहम्मद मीर सॾु करे त लथल संज पलटी अचे इशारो करे त चंड अथो अथ थी पए सॾु करे त वण पाड़ा पटपा सलातूं पढ़ंदा सलाम पढ़ंदा झूमंदा झूटंदा दिल पर नबी जे अॻियां अची हाज़िर
तो ता नबी के पाण जेड़ो समझंदा आयो न तुजी औकात ही आहे जो तुजी जान बचे हो नथी वने तुजो पुट हां सुभान अल्लाह साईं फरमाइन था मा मिन शैइन इल्ला यअलमु अन्नी रसूलुल्लाह कायनात में का बेड़ी शे नाहे मगर हर शे मुखे सुजान दिया तमा अल्लाह जो रसूल इल्ला कफरतुल जिन्न वल इंस सवाए इंसानन ऐ जिन्नत में कुछ बदबख्त हैं कुछ बदनसीब हैं जेके मुखे नथा सुञाणन बाकी आसमान ज़मीन जी हर शे मोहम्मद के सुञाणदी सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत हाफिज इब्न हजर अस्कलानी के जो छाचे करे हुजूर के सारी कायनात सुना दिया छाचे करे वजुमिया फी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहिरुल कमालातिल बातिनते व ज़ाहिरा पूरा कमालात ज़ाहिरी तोरे बातिनी सब कमाल मुझे दिल पर जे वजूद में रब इकट्ठा करे हिकड़े जो आवाज ॾाढो मिठो आहे पर सूरत सुठी न अथसि हिकड़े जी सूरत ॾाढी सुहिणी आहे पर इखलाक पुछड़ा तजुर्बे घटि वधि ॻाल्हाईंदा हुते वणंदो सूरत त लख सुहिणी आहे पर इखलाक सुहिणा न आहिनि कंहिंजो कद छोटो आहे कंहिंजो कद टिठो आहे कंहिंजो अखियूं नंढियूं आहिनि कंहिंजो अखियूं वॾियूं डोडा पटियल आहिनि कंहिंमें कहिड़ी कमी आहे कंहिंमें कहिड़ो ऐब आहे कंहिंमें कहिड़ो नुक्स आहे हर इंसान बेऐब न आहे हर इंसान हर खूबी जो मालिक न आहे पर कायनात सॼीअ में सिर्फ हिकिड़ी ज़ात मोहम्मद पाक जी आहे जंहिंमें हर खूबी आहे हर ख़सलत आहे हर कमाल आहे हर जमाल आहे इल्म बेमिसाल आहे हुस्न लाजवाब आहे हलण बाजमाल आहे सूरत बेमिसाल कोई मिसल नहीं ढोलण दी कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे लिए इथे जानियो बोलण दी सुभान अल्लाह इंसान में खूबियों हजरत यूसुफ के चेहरे जो हुस्न दाऊद जे हथ में रोह के मेन करण जो पावर ईसा जे हथ ते यदे मसीहाई हथ लाए त अंधा चंगा भला कोढ़ा ठीक ठाक मरीज चंगा भला जेकॾहिं ईसा इशारो करे त मुआ चेहरा ये जेके कमाल मोजज़ा टिड़ पिठड़ हुआ को कमाल मूसा में को ईसा में को नूह में को इदरीस में को अखनूह में को यूनुस में को यूसुफ में पर ये हर ही कमाल कटुछा हिक जाए के चमोछा त उन ज़ात जो नालो मोहम्मद मुस्तफा मिशन तपी अथव एड़ी गर्मी में एड़ा थता वेठा आयो जण जनवरी जो महीनो
जा तू हेदी गर्मी में भी तव्हां सुख वेठायो थका वेठायो ये थकाई न हलंदी चो सुभान अल्लाह मदीने वाले जी इज्जत अजमत शान वणे त आशिक जो चेहरो किथाई दुआ नो बुधा सल्लल्लाहु अलैहि या मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह 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 तो दादू जा मानू दिठा को सऊदी थी आयो तो जा मानू दिसी आयो को यूरोप दिसी आयो तो जा मानू दिठई मां भी 25-26 मुल्क घूमी आयो है तो जा मानू दिसी आयो है उन जी रहणी कहणी उथणी वेणी दिसी आयो है पर सजी दुनिया मुंह न दिठी आ भला जे जमीन खड़ी सजी संदा आसमान न दिठो आ जे मां चवा त मुझे मोहम्मद जेड़ो कायनात में बियो कोने तमा पुछी सको दा कोई भी बड़ी दावा दो करी कायनात में मदीने वाले जेड़ो कोने तो कायनात में ठिया मां खड़ी एतरो तो दादा जापान दिसी आयो जापान में हुजूर जो मट कोने चीन घूमी आयो चीन में मुस्तफा जेड़ो केर कोने मां चवा मां रूस घूमी आयो रूस में मदीने वाले जो जेड़ो केर कोने पर तवा मां को पुछी सके दो न से भला आसमान हाणे एड़े शख्स का पूछूं जेको 7 ज़मीनों पे घूमी आयो सत आसमान भी घूमी आयो उन्ने का पूछूं त बुधाए भला तो मोहम्मद मीर जेड़ो को दिठो मां आयशा सिद्दीका साण करवाया था हजरत जिब्रील अमीन मदीने वाले साईं दे खिदमत में आए या रसूल अल्लाह कल्लब तुम शारिकल अर्द व मगारिबहा या रसूल अल्लाह जमीन जा ओफर घुमी आयो आया ओलह दिसी आयो आया आसमान जमीन दिसी आयो आया पर मुझे दिल पर मोहम्मद चढ़ो केर बनाए जे सुभाणे को मिलो उठी चवे त नबी असां जेड़ो आ त को तू जवाब त देण दे काबिल आही न त तुंजी खोज न वधीक या जिब्रील जी नज़र वधीक ये त जात वारा चई सकी तो न तो घणो जहान ॾिठो आ या जिब्रील घणो ॾिठो आ जिब्रील त चए तो मुस्तफा जेड़ो कायनात में कोन ॾिठमे वरते वदो हजरत जिब्रील फतवलम अरब बैतन अफदल मिन बैत बनी हाशिम या रसूल अल्लाह मु सारी दुनिया दा घर बिठा है घर थणी बिठा घर वारा बिठा घर वारा बिठा पर हबीब तुझे घर जेड़ो न को घर न घर जेड़ो को तरवा मुलो सचो या जिब्रील सचो जेके जोदा मुलो सचो आ वो तुम देखो जेके जोदा जिब्रील सचो आ चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह एदो कमाल एदो जमाल एदो खूबियों न के मिलियों न मिली सकदियों जेके खूबियों तुझे मुझे नबी मोहम्मद करीम मेरे ओ मुझे सुनो यार हजार में मुझे सुनो यार हजार में सरदार सुने
सरदार में मुझे सुनो यार। जानवर सुञाणंदा पखी सुञाणंदा हुया जंगल जे अंदर वहशी चरिंदा उहे भी मदीने वाले साईं के सुञाणंदा। हुजूर जो असहाबिया नालो त सफीना छा सफीना जो झंग में हलण से रस्तो भुलजी वसी झंग में वण घाटो झंग ओचितो हिकिड़ो शींहं निकितो मूंखे ॾिसी गजगोड़ कयईं मुंहिंजो उलर कयईं ड्रोड़ पा कयईं मूंखे फाड़ण जे लाइ मूंखे मारण जे लाइ शींहं मूंखे ड्रोड़ंदो आयो ऐं मूं ॾिठो हाणे बचण जी वाह नाहे चंबो हिकिड़ो हणंदो मां मरी वेंदुसि हकल कई मांस हो शींहं सुञाणी तो मां केर आहियां ओ शींहं मां मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहियां। खुदा जो कसम रिवायत में अचे थो वो शींहं हज़रत सफीना जे पेरनि में ईअं अचे किरियो आहे जीअं कुतो मालिक जे पेरनि में अची लुलट कंदो मूंखे ठुनो हणी इशारो करे चईंदो उथी मुंहिंजे पोयां अचो रस्तो भुलिजी वियो ही मदीने जी वाट मुंझी वियो ही अचो त तोखे मदीने आऊं थो पहुचायां जेको फाड़ण आयो पे मारण आयो पे सो मुंहिंजो अॻवान थियो मदीने जे रस्ते ते आणे पहुतो जिते झंगो खत्म थियो सामो रस्तो मदीने जो आयो उते बीह रहियो गर्दन झुकायई ऐं अखियुनि में मोढ़ा जीवन शींहं खे सिपा में हाल सां पियो चवे सफीना वञी त मुंहिंजे लजपाल मुहम्मद खे मुंहिंजा सलाम चइजा चइजे असां झंगल जा जानवर बि अवां सां सिक मुहबत प्यार। एक इन्हें वहशी दरिंदे का में पुछड़ो वाले को मदीने वाले के न तो सुञाण हां यो दरिंदो फाड़ींदड़ जानवर यो मुझे लजपाल नबी के सुञाणे पियो। हिकिड़ी अजीब रिवायत मुझे सामने आई है तवज्जो कयो तो ॿुधायां अल बिदाया वन निहाया में हाफिज इब्न कसीर रिवायत आंदिया मौजज़ातुन नबी किताब में या रिवायत अल खसाइसुल कुबरा में इमाम सुयूती रिवायत या आंदिया मवाहिबुल दुनिया वाली या रिवायत आंदिया इमाम इब्न असाकिर तारीख दिमश्क में या रिवायत आंदिया हजरत अबू अब्दुल रहमान सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे लम्मा फतह अल्लाह नबीयहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैबर जने अल्लाह ताला अपने नबी जे हथारों खैबर जो किलो फतह कयो खैबर की जंग फतह थी खैबर में यहूद हुआ हुया खैबर यहूदन जो वतन हो यहूदन जो मुल्क हुयो यहूदन जो बस्तियों यहूदन जा किला हुया पर अल्लाह मदीने वाले मीर जे हथा खैबर फतह कयो। सब का वॾो किलो जेको कमूस वारो कमूस जो किलो जंहिंमें मरहब रहंदो हो या त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मरहब खे गफ़ा करण वारो किलो कमूस जो फतह करण वारो चओ मौला अली हैदर करार अमीरुल मोमिनीन इमामुल मुस्लिमीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन चो अली मौला अली मौला
जड़े खैबर फतह थियो यहूद का माल गनीमत हथ आया सोने चांदियों उठ घोड़ा खच्चर गड्ढे जानवर इंसान कैदी कैदियाणियों अमवाले गनीमत हथ आया उन्हनि माले गनीमत जे अंदर मुझा दोस्तों खच्चर भी हुआ उन्हनि माले गनीमत में घोड़ा भी हुआ उन्हें माले गनीमत में दराज गोशियन कोई भी हुआ हिकड़ो गड्ढो हुयो जंहिंजो रंग कारो हुयो जानवर गनीमत या माल साहबा बधन पिया पर वो कारड़े रंग जो जानवर ढोड़ंगो मुझे दिल पर नबी जे अगियां अची पेश पियो ये आयो जे को थारियल जानवर पंहिंजे मालिक खे ॾिसंदो आहे त ढोड़ी मालिक जे वेझो ईंदो आहे तमाम जे जानवर धारिया उन्हनि खे ख़बर आहे मालिक के जानवर किए सुञाणंदो आहे तव्हांखे ख़बर आहे वो जानवर आका तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजे करीब आयो आहे फकल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हिमार फकल्लमहुल हिमार मदीने वाले मीर उन्हें गड्ढे सा ॻाल्हायो गड्ढवरी मदीने वाले मीर सा ॻाल्हायो सॼो लश्कर पियो ॾिसे त गड्ढ पियो अरबी ॿोली में मदीने वाले मीर सां ॻाल्हायो ऐं हुज़ूर पिया उन दराज़ गोश सां ॻाल्हाइनि सुणे हबीब उन खां पुछो मां इस्मो का तुझे नालो सुभान काल यजीद इब्न शिहाब या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल शहाब जो पुत्र आया यजीद मुझो नालो आ यजीद पुत्र शहाब जो इहो मुझो नालो आ साईं फरमाया त बराहे मुंडे ढोल दो जो सुनानी दो जाम साईं खुर्शीद चाही खुशामदी साईं फरमाइन छा मुखे सुञाणी थो आऊं केर आहियां हीअं जो मुंडे में छो आयो ही जीअं मालिक पंहिंजे जानवर करीब ईंदो आहे ईअं मूंसां पंहिंजाए पे वेझड़ाए पे कई थई फकल्लमहुल हिमार वो जानवर मुझे दिल पर नबी सा ॻाल्हाए चवण लॻो अखरजल्लाह मिन नस्ल जद्दी सित्तीन हिमारन कुल्लुहुम लम यरकबहुम इल्ला नबी अना मुझे है हमें ठगी अना हिकड़ो भेरो सुभान अल्लाह ओ जानवर सोचे या रसूल अल्लाह मुझो जेको नस्ल आसा गदहन वारो नस्ल मुझे नस्ल मां 60 गदह एड़ा पैदा थी चुका है जनते अल्लाह दे नबी सवारी कई हुई पैगंबर सवारी कई हुई लम यरकबहुम इल्ला नबीयुन उन्हनि 60 जानवरनि ते आम माण्हू को बि न चढ़ियो त वरी चढ़ण ॾींदा हुया उहे 60 जानवर अल्लाह जे नबीअ जी सवारी पया ओ या रसूल लम यबक मिन नस्ल जद्दी गैरी वला मिनल अंबिया गैरुका या रसूल अल्लाह मुझे नस्ल मजा मां आखिरी जानवर बचो आया मुझे नस्ल में हर को जानवर न बचो मुझे दादे जी पीढ़ी जे मुंह ते दंग थिया
ऐं नबियन में अमा आखिरी नबी आया मां जानवरन में आखिरी जानवर आया या रसूल अल्लाह मां हिन ॾींहं जे लाइ सिकंदो हुसे त कॾहिं उहो ॾिहाड़ो ईंदो कॾहिं मुहम्मद मीर खैबर फतह कंदो यहूदन खां आचो थींदुसि मुंहिंजो सवार मुंहिंजे मथां चढ़ंदो या रसूल अल्लाह जेके 60 जानवर मुझे नाडंग मां पैदा थिया के नबीअ खां सवा उन्हनि ते ॿियो के चढ़ी न सघियो हुयो या रसूल अल्लाह पंहिंजे नस्ल जो आख़िरी जानवर आया ऐं अवां वरी नबीअनि मां आख़िरी नबी आयो या रसूल अल्लाह ओ मुझे सुना हबीब अतवक्कउ का अंतर कबनी मुझे मन में या आसा जो मुझे कुर्बदार करीम मुते सवारी कंदो या रसूल अल्लाह कुंतु कबल कल रजुलन यहूदियन अवां खाद में या रसूल अल्लाह हिकड़े यहूदी वट हुयुसि यहूदी वट रहंदो हुयुसि उहो लाल घबराए मुते चढ़ण जी कोशिश कंदो हो थोड़ो करे किराईंदो हो ओ जानवर मुते चढ़ण जी कोशिश कंदो हो चवंदो ते जानवर हिन ते चढ़ा या रसूल अल्लाह मान के उपतो करे किराईंदो हुयुसि तूं मुते चढ़ी नथो सघी को दुनिया जो माण्हू मुते चढ़ी नथो सघे मां सवारी आखिरुल अंबिया मुहम्मद मुस्तफा जेको ख़त्म नबूअत जो मुनकिर आहे न इन काते जो जानवर जो भलो जेको सुञाणे पियो त मदीने वारो ख़ातमुन नबीयीन चओ मदीने वारो साईं हुजूर खां बाद में ॿियो को नबी थियणो न आहे या रसूल अल्लाह उहो मालिक मुते चढ़ण जी कोशिश कंदो वकुंतो ओ सिर भी अमतन मां ॼाणी वाणी न के केराईंदो हुयुसि त जीअं वरी न मुते चढ़े वकान युजीउ बदनी वो यदरिब ज़हरी या रसूल अल्लाह मुंहिंजो खाधो बंदि कंदो हो पाणी बंदि कंदो हो मुंहिंजे पेट ते मुंहिंजे पुठीअ ते लकुण हणंदो हो त मुंहिंजो जानवर मूंखे छो नथो चढ़ण ॾी या रसूल अल्लाह मूंखे बुखारो रखे सज़ा ॾींदो हो लठियूं हणी सज़ा ॾींदो हो त मन माने के पाण ते चढ़ण ॾियां पर मां त सवारी हसनैन जे नैना जी आहियां अमा कपोला नबी बदी हुजूर अनवर रसूल अकरम हबीब आज़म अमाई हादी अमाई महदी अमाई अव्वल अमाई आखिर अमा कपोला नबी अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा खपो को नबी न थींदो अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा खपो को नबी न थींदो जे इहो यार मेहरबानी करे अल्लाह वास्ते जान छॾी बांग तो बजाए ये के लगाम दिए चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अमाते नबूवत खत्म खुदा कई अमा खपो को नबी न थींदो जे ईंदो ईसा छॾे कलीसा जे ईंदो जे ईंदो ईसा छॾे कलीसा अवां ते कलमो पढ़ाए
हादी रसूल अकरम हबीब आजम हमारी हादी हमारी महदी जो कादियानी कटो काफर जो कादियानी जो कादियानी कटो काफर उनियत लानत अरोज फवदी हबीब अकरम नबी आजम हमारी हादी हमारी महदी साईं फरमायो तो मुखा पोट्री हथ चालाइदा त्री मुड़ाइदा कुल्लुहुम यज़अमु अन्नहु नबीउल्लाह वे त्रीहन में हर को दावा कंदो मां नबी आया मां पैगंबर आया साईं फरमाइदा अना खातमुन नबीन ला नबी बदी मां मोहम्मद करीम हड़नी नबीयत के पुजानी वारो आया हणे मुखा बद में क़यामत तई जो कोन भी ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत और सहाबिए नबी और सहाबिए नबी सुभान अल्लाह ओ जानवर सोचे या रसूल अल्लाह मुझे मालिक मुखे बुखारो रखंदो हो उन्यारो रखंदो हो मुझे पुठिए के कुटींदो हो मुझे पेट के मारींदो हो लच्छू वणदो हो त माखे स्वार थियण दे पर हबीब मां खत्मे नबूवत जो गुलाम आया के मुनकर के दुश्मन के पंजे करीब भी अचण न ॾींदो सबक ॾेई वियो सुञण खे तू कादियान सां यारी रखी सदाई मुसलमान वरी उन्हनि सां तुंहिंजी यारी उन्हनि सां उथण वेहण उन्हनि जे कचहरियुनि में वञण न मिठा ज़ेब न थो ॾे वाइदो कर कंहिं बि कादियानी सां यारी न हुजे थधो थधो ॻाल्हायो सभई वाइदो कयो कंहिं बि कादियानी सां असांखे यारी आहे रखणी उन्हनि जी ॻाल्हि न आहे ॿुधणी इमाम आज़म त हीअं फरमायो आहे ओ जे नबूअत जी दावा करे मां नबी आहियां उनखे ईअं चवे त भला नबी आहीं त मौजज़ो ॾेखार ईअं चवण बि कुफ़्र आहे उनको मौजज़ो घुरण इहो बि कुफ़्र आहे माना उनखे नबी मञे थो तॾहिं त उनखे मौजज़ो थो तलब करे जेको चवे नबी आहियां चई त तूं दज्जाल आहीं कूड़ो आहीं ठग आहीं मकार आहीं फिरेबी आहीं मुंहिंजो नबी त मदीने वारो टी दज्जाल पैदा थींदा वॾो दज्जाल अञा आख़िर में सभिनी खां पोइ ईंदो वॾो दज्जाल हथ में हिकिड़े हथ में जन्नत हूंदसि ॿिए हथ में जहन्नम हूंदसि चवंदो मूंखे मञो ख़ुदा करे मूंखे मञो नबी करे पहिरीं दावा कंदो मां नबी आहियां पर ॿुधी छॾियो मुंहिंजा उम्मतियो आख़िरी नबी मां मुहम्मद आहियां मूंखां पोइ ॿियो को नबी वरी चवंदो मां ख़ुदा आहियां पर हूंदो कानो यादि रखो अल्लाह ऐब खां पाक आहे ओ कानो पाण खे ख़ुदा सॾाए त चइजोसि त तूं कानो ई असांजो अल्लाह बे आहे ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत साईं फरमाइनि था त जेतिरा बि नबी आया हर नबी पंहिंजी क़ौम खे दज्जाल खां ड्रेजारींदो वियो एॾो वॾो फितनो अचण वारो आहे पर कंहिं नबीअ जी उम्मत में दज्जाल न आयो हाणे मां आख़िरी नबी आहियां तव्हां आख़िरी उम्मत आहियो अक़ीदो सम्झो साईं फरमाए त मां आख़िरी नबी आहियां तव्हां
आखिरी उम्मत आयो हाणे लाज़िम हुआ मुझे उम्मत में इंदो पर जेकरे मुझी ज़ाहिरी हयाती में मां मौजूद हुजा ऐं दज्जाल ज़ाहिर थियो तो सारी उम्मत जे तरफ़ा मां अकेलो ने से मुकाबलो मां अकेलो दज्जाल से मुकाबलो कंदुसि पर जेकरे मां तवा का जुदा थी वञा पंहिंजे रब सां वञी मिला ऐं पोइ दज्जाल ज़ाहिर थिए यादि रखजो इहो कानो हूंदो अल्लाह कानो न है अल्लाह है बवारो न है इहो नबी सदाए त चइजो त नबी मोहम्मद आखिरी नबी अची चुको हाणे को नबी अचणो न आहे हिकड़े हथ में जन्नत हूंदसि ॿिए हथ में जहन्नम हूंदसि चवंदो मूंखे ख़ुदा मञो जन्नत में मोकिलियांव न मञंदो दोज़ख में मोकिलींदोसांव साईं फरमायो हक़ीक़त में उन जे हथ में जेका जन्नत हूंदी उहा दोज़ख हूंदी ऐं जेका उन जे हथ में दोज़ख हूंदी सा हक़ीक़त में इहा जन्नत हूंदी जेकरे के चवंदो मूंखे ख़ुदा मञो उन न मञो उन के पकड़े उन पंहिंजे दोज़ख में उछलाईंदो साईं फरमाइनि था उन जी दोज़ख हक़ीक़त में जन्नत हूंदी पूरी ज़मीन ते रुलंदो पूरी कुरे अर्ज़ जी का बि बस्ती ॻोठ शहर न बचंदो जिते वो दज्जाल न वञे हर शहर में वेंदो माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ दादू में वेंदो हर शहर में ईंदो माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ साईं फरमायो सिर्फ़ मुंहिंजे मदीने में न अची अला अनका बिल मदीनते मलाइकतुन यहरिसूनहा उन दौर में मुझे मदीने जा 12 दरवाजा हुंदा हर दरवाजे ते मलाइक पहरेदार बीठल हुंदा दज्जाल ये ॾिसंदो मुनारा ॾिसंदो मस्जिद नबवी शरीफ जा मुनारा ॾिसी चवंदा आला मस्जिद अहमद ही अहमद करीम जी मस्जिद वो इरादो कंदो मदीने में अचण जो त मलाइक ठिको ॾींदुसि टूरो थी पहुचे के वरी इरादो कंदो मदीने में अचण जो मलाइक पोइते धिकींदसि साईं फरमाया त उन ॾींहुं मदीने शरीफ में 3 भेरा ज़िलज़िलो ईंदो मदीने जी ज़मीन कुंबंदी ज़िलज़िलो ईंदो 3 भेरा वो जन जे अंदर में निफाक हूंदो कुदूरत हूंदी ये सभई मदीने मां निकरंदा दज्जाल ॾे टोड़ंदा ज़लज़ले जे टप खां वञी दज्जाल सां मिलंदा जेके सच्चा मोमिन हूंदा मस्जिद नबवी जे थंभनि में पाण मथाए वेहंदा मरंदासीं मोहम्मद जो दर न छॾींदा मस्जिद नबवी में सोचींदो त अंदर सॼी मस्जिद नबवी थंभनि सां भरी पई आहे वरी हाणे ॿाहिरां छटियूं थंभा ॿाहिरि खोड़ ठाहे छॾिया अथनि सोचींदो त हेॾा थंभा छो ठाहिया अथनि हीअ हदीस पढ़ियो ख़बर पई त मोमिन थंभनि में पाण खे ॿधाईंदा त ॿाहिरि न निकिरंदासीं मोहम्मद अमीर जो मदीनो न छॾींदासीं मरूं त बि हिते मरूं साईं फरमाईंदा उहो यौमुल ख़लास हूंदो निजात जो ॾियारो हूंदो हाणे मुनाफिक मदीने का बाहर मदीने में रुके मोमिन रुके सच्चा आशिक ईमान ला यअरिदु इलल मदीनते कमा यअरिदुल हय्यतु इला जोरिहा ईमान मदीने दे ये थोड़ी मोटी इंदो जी नांग पंजे डर दे मोटंदो नांग के चौकी पकड़े काने भेजंदो नांग के खतरो थे मींह जो बारिश जो बरसात जो दुश्मन जो नांग के खतरो थे काले लो डर दे साईं फरमायो रोई जमीन मां ईमान सुकड़ जी मुझे मदीने दे मोटो मुझे मदीनो ईमान सा भरजी हलो मदीने हलो मदीने हलो मदीने हलो मदीने मदीनो अखड़ में जो ठारो आए उते रहमत उते बरकत उते दिल में जो करार आए
करे चलो असां सभिनी खे ईमान सां मदीने इश्क सां चलो मदीने जी हाज़िरी हाँ है मौला मदीनो निखार पोए भली मार लहने ओ जा गायखड़ में जा है मौला मदीनो निखार पोए भली मार लहने ओ जा गायखड़ में जा ओ पानी पिरिय जे शहर जो परवर असांखे तू प्यार पोए भली मार लहने ओ जा गायखड़ में जा आए से मदीने सुभान अल्लाह रुके इरादो करो ना टिकट मिलन ते वीजा ये तो सच्ची कर तू फैसला रब ने ये दुकान घिनसा अने ये बन्नी दा टुकड़ा घिनना है बन्नी वट दुकान में खाए बंगला में अड पर हिकड़ो फेरो तो मदीने ऐ फरमाइन था मन जानी ज़ाहिरन ला तअमल हाजतन इल्ला ज़ियारती कुन्तु लहु शफीअन व शहीदन यौमल क़ियामा जेको मदीने में अचे पियो को क़र्ज़ न त सवाइ मुझे ज़ियारत जी नियत सां मदीने अचे तो क़यामत जे ॾियारे इन जी शाहिदी ॿुधींदुसि शफ़ाअत शाहिदी ॾींदा मदीने वारा साईं ओ हे दादू वारो मुझे आशिक मुझे दर ते आयो शायद जेडो वडो हुंदो जी मिसाल कोर्ट में केस थी वने शायद हज़रत मौलाना अब्दुल वहीद कुरैशी जज फिलहाल किसी जो बस मौलवी साहब तुझी शादी कबूल काफी शादी चवंदो न हेड़ो मुअज़्ज़ज़ मुहतरम माण्हू जेकॾहिं शाहिद हुजे त उन जो केस ज़रूर फतह थींदो पर जॾहिं क़यामत जे ॾियारे मदीने वारो मीर शाहिदी ॾे मालिक हे थई मिला चौक वारा जेके मुंहिंजो मीलाद मल्हाईंदा हुया मुंहिंजे इश्क जा तराना ॻाईंदा हुया मुंहिंजे मदीने जे ख़र्च भाड़ा भरे ईंदा हुया ते मदीने वारो मीर शाहिदी ॾे कुन्तु शफीअन व शहीदन शफाअत बकंदुसि शाहिदी रुके शाहिदी न पर शफाअत छा ॿुधायां मदीने जो मंज़र छा ॿुधायां मदीने जो मंज़र हू बहु पेश जो नज़ारो या मेहराब ऐं हिया मिंबर ही हयातुन बी नूर वाला छा ॿुधायां मदीने जो मंज़र आहे हर तरफ खुशबू ही खुशबू नूर नीलुन ते बसकारो आहे खोट नाहे खजाने में काई तोड़े खाए सजो राज सारो सुभान अल्लाह मूं अर्ज़ पे कयो हुन जानवर वारी ॻाल्हि याद अचे साईं फरमायो से तुंहिंजो मालिक तोसां कहिड़ो रवैयो रखंदो हो या रसूल अल्लाह मूंखे चवंदो मूंखे सुवार थियण ॾे मूं चयोमांस असांजे नस्ल जा सठ सासी नबीअनि जी सुवारी पढ़िया मां आख़िरी पंहिंजे नस्ल जो आख़िरी सां सादार आहियां हाणे मुंहिंजे मथां चढ़ंदो त मिठो मोहम्मद करीम या रसूल अल्लाह मां पंहिंजे वॾड़नि खां
हूंदो त खैबर मोहम्मद मीर फतह कंदो तो असां जे नस्ल जो जेको आखिरी जानवर हूंदो मोहम्मद मुस्तफा उन दी सोना नबी उन्हनि ज़माननि खां वठी तुंहिंजी सिक में हुयुसि त कॾहिं दिलि पर मोहम्मद करीम ईंदो त उन जी सवारी सुभान अल्लाह महबूब उन जी सिक आस पूरी कई हुजूर उन ते सवारी कई पोइ साईं फरमायो तुंहिंजो नालो यज़ीद बिन शुहाब यज़ीद नालो सुठो न आहे मटाया आहे नालो रखियोसि याफूर छा इहो त नालो यादि रखिजो छा नालो रखियोसि यज़ीद मां याफूर साईं फरमायो तुंहिंजो नालो रखां थो सम्मईतुक याफूर तुंहिंजो नालो अॼु मूं रखियो आहे याफूर ओ हुजूर जन सदके या याफूर ओ याफूर त उहो ॻाल्हाए चवण लॻो लब्बैक या रसूल लब्बैक दा आशिक चवंदा हे लब्बैक छा यो केड़ो नारो खणी कयो अथव पुट हे नारो आशिकन जो फासिकन जो नारो नाहे इश्क वारा जेके सुञाण वारा उहे नारो हणंदा लब्बैक हुजूर जन उन जानवर के ता पुछन काल तश्तहिल इनास छा तोखे शादी जी ख्वाहिश आहे तोखे शादी कराइजे काल अल्लाह अर्ज की या रसूल अल्लाह मूंखे शादी वादी कोन खपे तुंहिंजी गुलामी सोना नबी तुंहिंजी गुलामी फकान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यरकबहु लिहाजतिही हुजूर जन कदे दरबार विंदा न त उन सासी ते सवार थी निकरंदा हुया उन जी आस रब पूरी फैदा नजर आनो बास बिही इला बाब الرجل फयातिल बाब फयकरहु बिरअसिही तवज्जो कयो त मां तर्जुमो कया हदीस हुजूर जन के घुराइणो हुंदो हो न के सदाइणो हुंदो हो त हुजूर जन फरमाइंदा याफूर चलो लब्बैक साईं फरमाइंदा फलाणे माण्हू के वठिया बिलाल के वठिया हितों जो भजे त उन असाबी जे दर ते वञी डहूं पंहिंजो मथो उन जे दरवाजे ता हणे जेडी बला वो दर खोले दर केर तो खड़काए बिठो दर ते ही थिबको छाजो आ बाहर निकरे डाटो हेठ करे वरी मथे करे इशारो करे चोनो तो के मुझो सोनो नबी सुभान अल्लाह ये हदीस मां चेन किताबन जा हवाला दिनन अल बिदाया वन निहाया मौजज़ातुन नबी खसाइसुल कुबरा मवाहिबुल जन्निया शरह शिफा ऐसे तारीख दिमश्क इनन पंचनी किताबन में ये रिवायत वो सासी वो जानवर मुस्तफा जो चयो मनी के घुराणो बोल के घरों वठी साईं जे खिदमत जेको कम चवंदा वो कम करे हाँ नौकरी बेड़ी हुक्म यार जो मिले महबूब जो आर्डर मिले तो वो सासी वो सादार वो जानदार मुझे दिल पर मोहम्मद के लफ्ज़न के समझे अमल करे दिखाए तू इंसान ही तू आशिक रसूल दादू वाला महबूब जो सद मिले त लबैक चेबी या न चेबी सद मिले त अमल कबो या न कबो फरमान मञबो या न मञबो जेके महबूब जो फरमान मञण वारा हथ त मथे खणो सुभान अल्लाह आई फयकरहु बिरअसिही उन जो दर वञी पंहिंजे मथे खां खड़काईंदो हो पैदा कर जई लई साहिबदार घर घणी ॿाहिरि निकिरंदो हो औ मां इलही अन अजिब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे इशारो करे चवंदो त रसूलुल्लाह सॼो थी हल ऐं उन जानवर जो न्यापो
हो तो वो भी चंदो लपे महबूब जो सब खणी अचण वारो भली खणी जानदार आ पर सजण वारो केर महबूब जो पैगाम खणी अचण भली कारो हबशी गुलाम तारड़ो छो न हुजे पर पैगाम मदीने वारे जो आ संग मञबो चयो मञबो दादू वारा ॻाल्हायो चयो मञबो सुभान अल्लाह पो फलम्मा कुबिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने हुजूर जन दुनिया ता पर्दो कयो न वो जानवर मदीने जे घिटन में रोंदो पियो बचे वो सासी मदीने जे घिटन में केडी मल हेडे ड्रोड़े अखर में घोड़ा वहन पिया जाइल बी कान ले अबिल हैसम बिन नहबान फतरदा फीहा फसारत कब्रुहु जज़अम मिन्हु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो शख्स अबू हैसम बिन नहबान उन जो खूह हुयो वो जानवर आयो ने खूह जे किनारे ते भी रोई बेहाल थी खूह में किरो वो खूह जी कब्र बन गई मना हुजूर जी जुदाई वो सासी सही न सकियो हुजूर जो विछोड़ो वो जानवर सही न सकियो हुजूर जे जुदाई में उन खूह में किरियो एकदम परवास मिठा तू त इंसान मदीने वारे साईं जी मोहब्बत रखण वारो किए न इश्क वारे जा गोढ़ा वांदा मुस्तफा जी मोहब्बत में इश्क में प्यार में किए न गुलामी कंदो जे दिल मदीने वारे मीर सलाती ओ दिलड़ी दिनम जातो के वापस वरण दी नाए दिलड़ी दिनम जातो के वापस वरण दी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए या रसूल अल्लाह दिलड़ी दिनम जातो के या वापस वरण दी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए पर तो साम जाल के सिब में पियण दी नाए सिर जो कयो मुसौदो हाजत कुछण जी नाए दादू वारा जिस्म भली दादू में हुजे पर दिल मदीने हथकार सा दिल यार सा दुनिया जो कम कयो व्यापार कयो जालू बार बच्चा औलाद अयाल रोजी रोटी कमाण धंधो पोरियो सब कुछ कयो पर दिल मदीने वाले खुदा जाने जिंदी दिल मदीने वाले सा लगी वही न उन्हें जेला दुनिया पर आबाद उन्हें जी दुनिया की इज्जत चाहो था न कुशादी रोजी चाहो था न दुनिया के अंदर तवा के कुशादी रोजी मिले इज्जत जो अजो मिले कुशादी रोटी मिले मुस्तफा जा दर्जा गुलाम जेके थींदा है न रबूरन के हिते पे इज्जतू कब्र में भी इज्जतू आखिर यकीन न चई सेवण शरीफ परे न थई वही दिसिया हिकड़ो परदेसी जवान आओ मरंद मजा आयो ईरान जो शहर मरंद परदेसी मुसाफिर हिते आयो आ दुनिया सजी उन जे दर जी सलामी वड़ा एमपीए अमीर वजीर बादशाह वजीर आजम सदर के जो दर सोन जो न होंदो कलंदर जो दर कलंदर जे नाले ते सवे मलंग भी पिया था पलजन पेट पिया था पागल हिकड़ा गुलड़ा था खपाइन हिकड़ा से मुजा चादरू था खपाइन फुल्ला था खपाइन या कुछ भी कोन था नी है के वो है पेट पालू कलंदर जे मदीने वाले मीर सा दिल लाती ना पड़ते समय वजे रब जी भी इज्जत कायम दायम रखंदो आ बिनी जहान में उन जी इज्जत मान
आला मर्तबो आहे जेको मदीने वारे जे दर जो सचो वो मिठा वदा दादू वारा सजण पहली सलाह इया तो जाए तो सोने नबी जे दर जी गुलामी कर सोने नबी जो फरमा बरदार तो वो पुछंदा त मिलाद छो था मल्हायो मिलाद के मल्हायो छॾे ॾे एतिराज़ करण वारा पिया एतिराज़ कंदा हां हुजूर जे दौर में मुखालिफ हुया अॼु बि आहे हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी मूंखे ध्यानु के मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां पूरे ध्यान जेके ॿुधो था सम्झो था हथ मथे खणो असांजी सिंध असुल खां वठी मुहबतुनि जो मर्कज़ रही सिंध महिमान नवाज़ रही आहे सिंध जा माण्हू असुल खां वठी सखी आहिनि महिमानदार आहिनि ऐं हयादार आहिनि सिंध जो शूर जेको आहे न वो मेहमानदारी आहे आछ आहे प्यार आहे शफ़क़त आहे सिंध जा माण्हू अदब वारा आहिनि ऐं अॼुकल्ह ही जेका बेअदबी सिंध में पैदा थी आहे इहो सिंध जो शूर न आहे सिंध जो शूर इहो न आहे जेके सिंध जो शूर सॼो थो वञे सम्झो था चवनि था हे सिंध जो शूर आहे इहो ॻाइण वॼाइण चपूरा इहे जेके बेहयायूं था कयो इहो सिंध जो शूर न आहे सिंध जे रग रग में नस नस में मोहम्मद मुस्तफा जो इश्क खुदा जो कसम सिंध जा आलिम मस्जिद नबवी में रोज़े अतर जे अॻियां वेही अरबन खे पढ़ाईंदा हुआ अॼु पूरे आले सुन्नत जे अंदर आला हज़रत अज़ीमुल बरकत इमाम शाह अहमद रज़ा खान फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह सुन्नत जो सरताज हज़रत इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जे उस्तादन में हज़रत शेख मोहम्मद आबिद अंसारी सिंधी सेवानी आला हज़रत जे उस्तादन में जा है जेको बरेलवियत में फैज़ उन में भी सिंध जो हिस्सो आहे सिंध जा उस्ताद आहिनि जंहिंजी सारी दुनिया में अॼु बि उनजी सनत हलंदी आहे यमन जे आलिमनि जूं सनतूं ॾिठियूं आहिनि शाम जे मुल्क जे आलिमनि जूं सनतूं ॾिठियूं आहिनि अरब हिजाज़ जे आलिमनि जे सनत में तव्हांखे सिंधी उस्तादनि जा नाला मिलंदा इल्म जो घर आहे सिंध असांजी सिंध इश्क ऐं अदब वारो घर आहे मोहम्मद मीर जी गुलामी वारी धरती सिंध धरती अॼुकल्ह हिकिड़ी बेअदबी बेहयाई फैली आहे फेसबुक में हिकिड़ो गंदी पोस्ट रखे थो पाक ज़ात जे ख़िलाफ़ ऐं ॿिया वरी उनखे शेयर था कनि ॿिया उनखे शेयर था कनि मूंसां अॼु हिकिड़ो वाइदो कयो जेसीं ताईं मुंहिंजो पैगाम पहुचे थो अगरि का गंदी पोस्ट तव्हांजे नज़र मां गुज़री आहे उनखे डिलीट कयो या उनखे साइबर क्राइम में जेको हुकूमत जो इदारो आहे जिते दाद फरियाद थींदो आहे उन्हनि खे मोकिलियो उन्हनि वटि फरियाद कयो इनखे शेयर न कयो गंदी पोस्ट जेका ॾिसो उनखे शेयर करण वारो बि एॾो ई ॾोही आहे जेतिरो पहिरियों पोस्ट करण वारो ॾोही आहे बादशाह खे हिकिड़े माण्हू अचे चयो के बादशाह खे हिकिड़े माण्हू चयो त साईं फलाणे माण्हू तोखे गारियूं पे ॾिनियूं हीअं पे चई बादशाह जलाद खे हिन जी ज़बान कढ हिन चयोसीं मां त नथो चवां मूं त हुनजी ॻाल्हि कई न जे तोखे गारियूं ॾिनियूं जे उन गारियूं ॾिनियूं अलाए न ॾिनियूं मूं त कोन ॿुधियूं न मुंहिंजे साम्हूं त तूं वेठो थो ॻाल्हाई न जलाद खे चई हिनजी तूं अवल हिनजी ज़बान कट मिठा हुन कई या ॿिए कंहिं शरारत कई शैतानगिरी कई तव्हां हुनखे पोस्ट छो था कयो तव्हां हुनखे शेयर छो था कयो तव्हां बि हिन गुनाह में बराबरि का शरीक आहियो यादि रखो अहिड़ी गंदी पोस्ट अचे हुनखे अॻिते फॉरवर्ड करणो न आहे मथे मथे हथ खणो इहो फॉरवर्ड हाँ तव्हांखे जेकॾहिं उहो ॼाण आहे मालूमात आहे या के ॼाण वारे खे मोकिलियो त साइबर क्राइम जी जेका ऑफिस आहे उन में रिपोर्ट कंदुसि ही खबीस माण्हू ही जेको असां पोस्ट कई आहे ऐं सज़ा ॾियणु
हुकूमत वक्त जो कानून उन जे मुताबिक सज़ा दी कोके बेअदबी कया गुस्ताखी कया उन जे ला माशाअल्लाह पाकिस्तान इस्लामी जमहूरिया पाकिस्तान दा कोर्टून जज हैं वकील हैं निजाम है पड़ो तवा पान सज़ा न दींदो सज़ा जे ला कोर्टूं वेठियूं हैं मिठा असा कानून की पासदारी करने वाला असा सुन्नी अदब वाला इश्क वाला ए हुकूमत वक्त दे कानून के फागे चाहिए गल ताके कबूल आ एड़ी पोस्ट गंदी करे शेयर कोन कंदो जी अल्लाह करीम जल्ल शान सा सबनी के अदब सा रहा है मदीने वाले साईं जे इश्क वाली जिंदगी दे हुजूर जे गुलामी वाला मुजा दोस्तों जेके इंसान है न उन की दुनिया आबाद उन की आखिरत भी आबाद अल्लाह करीम मुजो चवण तवा सा जो बुधण पांजे तरफ ते कबूल मंजूर फरमाए मरहूम उवैस गुलाम सरान जो भाइटियो मोहम्मद जुम्मन मरहूम आडू दाइन कान मला इंस्पेक्टर रजब अली मला इन सभिनी जे लाइ इंजमन गुलामान गौस मला चौक वारनि जे तरफ़ां इन सभिनी जे लाइ दुआए ख़ैर दुआए मग़फ़रत थींदी हिकु दफ़ो अलहम्द 11 भेरा कुल अल्लाह ई साल सवाब